अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां पंहिंजे ॻोठ क्रीम असांजे मुक़ाम ते बीठल आहियां। अंदरि रेस मोर खान लॻा हिसाब संजी ख़बर आहे। ऐं माशाल्लाह हिन खे 300-400 साल थी विया आहिनि। त असांजा वॾड़ा ॿुधाईंदा आहिनि त हे तमामु पुराणो आहे। माशाल्लाह तव्हां ॾिसी सघो था। छा आहे जो हिन जी देखभाल करण लाइ केर बि तयारु न आहे। माशाल्लाह असां इहो ई चवंदासीं हिन जी देखभाल कयो। बहरहाल तव्हां ॾिसी सघो था, माशाल्लाह तव्हां नज़ारो बि ॾिसी सघो था। छा आहे जो जेको ठाहे वेंदा न, पर जेसि ताईं हुनजी कुझु न कबी कुझु बि न थींदो। बहरहाल मां तव्हांखे अॻिते बि ॾेखारींदो हलां। माशाल्लाह हिन जी भित तव्हां ॾिसो केॾी ज़बरदस्त आहे। ऐं माना हिकिड़ो छा आहे मतिलबु हिकिड़ो पुराणी हिकिड़ी आहे मज़ार आहे, कुबो आहे, मतिलबु की हुन में ॻोठ जा माण्हू सभु रखियल आहिनि। माशाल्लाह तव्हां ॾिसी सघो था, ज़बरदस्त ठहियल आहे। छा आहे जो हिन जो केरु महिनत हे उहो करण लाइ को बि तयारु न आहे। तव्हां ॾिसी सघो था माशाल्लाह। ऐं हीअ ॾाढे हथ खां जी ख़बर आहे। ऐं ॿिए बि सभिनी जी ख़बर आहे। माशाल्लाह मां तव्हांखे ॾेखारींदो हलां सभिनी जो। हे सादिक अली लॻाए साहिब जी ख़बर आहे साईं जी। ऐं अॻिते बि तव्हांखे ॿियनि जूं इंशाअल्लाह सभिनी जूं मां ईअं कवरेज कंदुसि जो सभी दोस्तनि जूं ख़बरूं अची वञनि। ऐं डब वधी विया आहिनि मुक़ाम ते। माशाल्लाह का शइ नज़र नथी अचे। वरी बि मां कोशिशि थो कयां जिन्हनि जी नज़र अची सघे उन्हनि जी इंशाअल्लाह मां ॾेखारींदोमांसि। अलाह ख़ैरु करे। हे तव्हांखे मां अॻिते वठी थो हलां। कुबे जे मुक़ाम कुबे जे ॿिए तरफ़ वठी थो हलां तव्हांखे मां। माशाल्लाह सभु दोस्त हिते सभिनि जा ॿाहिरि ऐं सभु माशाल्लाह ॻोठ वारा रखियल आहिनि। हे इमाम खानवाब जी ख़बर आहे। ऐं मां तव्हांखे अॻिते बि वठी थो हलां। तव्हांखे कुबो चारो तरफ़ घुमाए ॾेखारियां थो। माशाल्लाह ज़बरदस्त ठहियल आहे ऐं तमामु पुराणो ठहियल आहे। हाणे मां चवां थो को बि हिनखे अहिड़ो न ठाहे सघंदो। वरी बहरहाल मां तव्हांखे वरी ॾेखारींदो पूरो। मां त ॾेखारींदो हलां। माशाल्लाह तमामु ज़बरदस्त ठहियल आहे। हे कुबे जो ॿियो तरफ़ आहे। माशाल्लाह मां तव्हांखे ॾेखारींदो बि त मां इहो ई कोशिशि कंदुसि त सभिनी जूं माशाल्लाह अची सघनि तुरबतूं। वरी बि असांजी इहा ई कोशिशि आहे। ऐं मां तव्हांखे ॾेखारींदो हलां। तव्हां ॾिसंदव माशाल्लाह हिन जी देखभाल न आहे थियल। माशाल्लाह पुराणो हिकिड़ो माना क़दीमी आसार आहे जेको हींअर त ॻोठ तारोमल लगारी में ॻोठ तारोमल में मौजूदु आहे। माशाल्लाह तव्हां ॾिसी सघो था। हे तक़रीबन ॻोठ वारनि जो मां ॿियो बि कोशिशि कयां थो अॻिते बि वधी सघां। पर छा आहे जो डब एतिरा आहिनि जो असां अॻिते वधी ई नथा सघूं। बहरहाल मां इहा बि कोशिशि कंदो जो अची सघनि। छो जो इहे निशानियूं आहिनि, निशानियूं मिटिजी वियूं पोइ त पाण अची सघंदासीं। लेकिन ख़बर न पवंदी। ऐं हाणे माण्हू सफ़ा घटि था अचनि। ऐं तव्हां ॾिसी सघो था माशाल्लाह। ऐं हिन जी दीवार तव्हां ॾिसो कीअं ठहियल आहिनि। तव्हां हैरान रहिजी वेंदो। अञा ताईं कंहिं रंग रोगन का शइ बि न करण जे बावजूदि तव्हां ॾिसो केॾो माशाल्लाह ज़बरदस्त लॻो पियो आहे। तव्हांखे पसंदि ईंदो ज़बरदस्त माशाल्लाह बहितरीनु लॻंदो। मां कोशिशि कंदुसि त सभिनी जूं तुरबतूं अची वञनि। बहरहाल डब ऐं तमामु घणा वधी विया आहिनि। उन जे करे शायदि कंहिंजूं न बि अची सघनि त मां उन्हनि खां माज़रत ख़्वाह आहियां। बहरहाल मां इहो कोशिशि कंदो दोस्त बहितरीनु इंशाअल्लाह असां नज़ारो ॾेखारे सघूंसि ऐं दोस्त ॾिसंदा।